अरे उथो मथे उतो पर साला भेड़ी रा एतरी बेइज्जती त नाहे निकरदा जेतरी तवा असांजी कयो था। ओॾे तव्हां पंहिंजे घर असांजे भेनरुनि जी बेइज़ती कयो, हिते वरी तव्हांजूं भेनरूं असांजी बेइज़ती कनि। एतिरी बेइज़ती कराए करे हाणे त थकिजी पिया आहियूं। हा दा ॾिसो न असां तव्हांजा साला भेणिया आहियूं के दुश्मन मुल्क जा सिपाही त न आहियूं जो तव्हां ईअं कुटियो था। अरे पोइ अन खे अकेलो उछलाए ॿिनि ॼणे छो विया आहियो? अधा नूर लाइ ही त वींचण विया, पोइ असां अनु काॾे विया? अनु मथां लिकी वियो हुजे, उनखे पंहिंजो ख़ौफ़ हूंदो न त मथां ही मूंखे सस्ते रेट ते खपाइनि, पोइ हुनजी वैल्यू ख़तम थी वञे हा न, इन जे करे अनु पाण लिकी वियो। अरे हेॾे अनु कोई इंसान आहे जो हुन वटि दिमाग़ हुजे ऐं हू सोचे। अदा नूरल मूंखे इहो ॿुधाए इंसान साह खणंदो अच्छा? हा त पोइ वण लकड़ ॿूटा बि त साह खणंदा आहिनि न, ईअं कुझु न कुझु अन सां बि त थियो हूंदो न। अन खे त इहा बि ख़बर हुई, हे जेको मूंखे खयो था वञनि न, इहा मूंखे झंड में पीही इन जो अटो ठ मानी पचा खाईंदा, इन डप खां भॼी वियो। अरे हेॾे सुबता अन खे कहिड़ा पेरा जो था भॼी वियो? ग़लती तव्हांजी, ॾोहो वरी अन जो। हणाए पादर मथो चढ़ी अदा वक़्त पादर अल्लाह रे मटी आची अदा इन्हनि जाहिलनि खे छॾियो, तव्हां इहो जांच कयो त इहो अन कंहिं खपायो आहे। हाँ इहा जांच वाचूड़े फ़क़ीर खे था ॾियो। हर घर दर ते वेंदो आहे, किथां न किथां अनो असांजो ॻोल्हे ईंदो मथां चढ़ी। कीअं था ॿी ॻाल्हि त हुन पाचकनि ते मुंहिंजो ऐं अदे जो नालो लिखियलु आहे, तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी। मारू को किचरो ना है जो करी उचला दे मुके। अरे ने भागा तो पानी त तकलीफ़ रे कहे तो चयो अन उतु जल्दी कर। ओ पंपार में जावल पापा ए दिस अल्लाह साइकिल मैदान में रोजी दिनिया ए आए। अरे छोरा ने भागा ये बात का कहजा हुंदा, उहे मानू हिते किथे आसपास ही हुंदा। बाबा तू भी नजर जोरा, मां भी जोरा है, इसको आसपास में नजर अचे ही तो। केर को देखो पंजई माला छोरा चई तो सही तो पोइ समझदा असांजा नसीब खुलिया अथई। हल त ख्याली में था विझी करे हलू। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।